आदिलपुर वेझो चोरनि हथां मारिजी वियल भाॻे वारे वाक़े ख़िलाफ़ मेन चौक ते लॻल धरणो 2 कलाकनि खां पोइ ख़तमु कयो वियो। SHO आदिलपुर पारां ॿीहर 8 ॾींहनि जी मोहलत वठण ते मक़तूल मुनीर कलवर जे वारसनि धरणो ख़तमु करे छॾियो। मक़तूल जे वारसनि जो चवणु आहे त चोरनि जी फायरिंग में मुनीर कलवर मारिजी वियो हो। हिन वक़्त ताईं जवाबदार गिरफ़्तार नाहिनि कया विया। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ आदिलपुर के रिपोर्टर माजिद अली कलवर का। माजिद, छा अपडेट्स आहिनि अहमद? जी महताब, ये आदिलपुर को ॻोठ आहे अहमद कलोड़, जिते चोरनि था मारिजी वियल मुनीर अहमद कलोड़ जा जेके कातिल हुआ उहे गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ आदिलपुर टाउन कमेटी खां आदिलपुर मेन चौक ते जेको धरणो लॻल हो, आदिलपुर थाणे ते नओं मुक़ररु थियल SHO क़ाबिल भयो धरणे वारे हंधि पहुची वारसनि सां 8 ॾींहनि जी मोहलत घुरी। जंहिं बाद वारसनि जेका मीडिया ऐं SHO क़ाबिल भयो खे चयो त 8 ॾींहं गुज़री 14 ॾींहं गुज़रण बावजूदि जेको आदिलपुर पुलिस आहे जेका 2 ॾींहनि जी मोहलत DSP घोटी अब्दुल कादिर चाचड़ जेका वरिती उहा गुज़री वई आहे। उन खां पोइ 14 ॾींहं गुज़री आहिनि, मगर आदिलपुर पुलिस जेको हिन वक़्त ताईं जेको आहे त जेको आहे त चोर जेका आहिनि जेका मुलवस जवाबदार उहो गिरफ़्तार करण में न करे सघी आहे, जंहिंजे करे असां मजबूर थी करे धरणो आयो आहे। हिननि SHO जेको आहे आदिलपुर क़ाबिल भयो खे चयो त जेकॾहिं अव्हांखे 8 ॾींहनि जी मोहलत ॾियो था, 8 ॾींहनि जे अंदरि जेकॾहिं जवाबदारनि खे फिलफोर गिरफ़्तार न कयो वियो, उन ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई वई त हीउ धरणो जेको आहे त वरी जेको आहे नेशनल हाईवे ते खणी वेंदासीं। जी माजिद अली कलवर, महिरबानी अपडेट करण जे लाइ।